नियत हुजे त अल्लाह करण पंहिंजे भाउ सां मिलण वञा पियो। पान सुगरा फरमाइनि था अल्लाह हिकिड़े मलाइक खे इंसानी रूप में मोकिलियो, उहो रस्ते ते बीह रहियो। उनखां पुछई केॾांहुं पियो वञी? कि फलाणे माण्हू सां मिलण जे लाइ। छो? को दुनियावी मसलो आहे, कॾहिं एती लेती आहे कि कुझु बि न, सिर्फ़ु अल्लाह कर। की ॻाल्हि ॿुध त आउं तोखे ख़ुशख़बरी ॾियां थो, अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल मलाइक रब बि तोसां मोहबत करे। जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ सां मोहबत करीं थो अल्लाह कर त अल्लाह तोसां मोहबत करे थो। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह ताला जेका दुनिया तख़लीक़ कई आहे ऐं हुन बेशुमार मख़लूक़ात खे पैदा कयो आहे, उहा समूरी मख़लूक़ ऐं ही दुनिया हिकिड़े ॾींहुं फना थी वेंदी। वरी अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं सभिनी इंसाननि खे उथारींदो। उन्हनि खां संदन पूरी दुनियावी ज़िंदगी जो हिसाब वरितो वेंदो। जेके कामयाब थींदा से जन्नत में वेंदा ऐं जेके नाकाम थींदा उन्हनि जो ठिकाणो जहन्नम बनबी। जॾहिं क़यामत ॾींहुं क़ाइमु थींदो, अल्लाह ताला फरमाए थो कुरान करीम जी 74 नंबर सूरत सूरह अल मुदस्सिर आयत नंबर 8, 9 ऐं 10 फरमायाई फ़इज़ा नुक़िर फ़िन नाक़ूर, ऐं जॾहिं सूर फूकियो वेंदो। जीअं तव्हांखे मालूम आहे त इसराफील अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह जो हुकुम थींदो तॾहिं सूर फूकींदो। हिकिड़ो सूर फूकण सां पूरी दुनिया ऐं मख़लूक़ ख़त्म थी वेंदी। ॿिए सूर फूकण सां वरी उहे सभु ज़िंदा थी वेंदा। अल्लाह ताला फरमाए थो फ़ज़ालिक यौमइज़िन यौमुन असीर। जॾहिं ॿियो सूर फूकियो वेंदो, इंसान खड़ा थींदा। क़यामत जो ॾींहुं मैदान हशर जे अंदरि अल्लाह ताला फरमाए थो इहो ॾींहुं तमामु ॾुखियो हूंदो, सख़्तु हूंदो। अॻिते फरमायाई अलल काफ़िरीन गैरु यसीर। इहो ॾींहुं काफ़िरनि ते आसान कोन हूंदो, तमामु इहो ॾुखियो ॾींहुं हूंदो। छाजे करे? उन ई ॾींहुं हर इंसान चाहींदो त अॼु आऊं जहन्नम खां बची वञा। ॿिया हड़ जा हड़ जेकॾहिं जहन्नम में हलिया वञनि पर मुंहिंजी जान बची वञे। हत्ता कि दुनिया जे अंदरि इंसान पंहिंजे भाइरनि जे लाइ, दोस्तनि जे लाइ केतिरा नाजाइज़ ऐं हराम कम कंदो आहे। नाजाइज़ कमनि में संदन साथ ॾींदो आहे। मां पंहिंजे पुट ते जान कुर्बान करण लाइ तयार थी वेंदी आहे। पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो, नक्शो ई उबतो हूंदो। अल्लाह ताला फरमाए थो सूरह अबस कुरान जी 80 नंबर सूरत फरमाई जॾहिं इहो ॾींहुं क़ाइमु थींदो यौम यफिरुल मरउ मिन अखीह, उन ॾींहुं इंसान पंहिंजे भाउ खां भॼंदो। हालांकि दुनिया जे अंदरि भाउ जे लाइ केतिरा दफ़ा नाजाइज़ कम बि कंदो आहे। उन जे लाइ
अल्लाह खे नाराज़ कंदो आहे, प्यारे पैगंबर जी नाफ़रमानी कंदो आहे, मरण ऐं मारण जे लाइ तयार थी वेंदो आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं इहो ॾींहुं क़ाइमु थींदो इंसान पंहिंजे भाउ खां भॼंदो। छो भॼंदो? मतां इहो भाउ जे मुखां का नेकी तलब न करे, छो त क़यामत ॾींहुं सभ खां क़ीमती तरीन असासु इंसान जूं नेकियूं हूंदियूं। यादि रखी छॾियो, उन ॾींहुं नेकी खां मथे का बि क़ीमती शइ न हूंदी। उहा नेकी तव्हांखे तव्हांजी वालिदा कोन ॾींदी, दोस्त कोन ॾींदो, पीउ कोन ॾींदो, भाउ कोन ॾींदो। ऐं मुमकिन आहे उहा हिकु नेकी खुटी पवे ऐं इंसान जहन्नम जे अंदरि पइजी वञे। अल्लाह ताला फरमाए थो उनजो भाउ उन खां भॼंदो, व उम्मिही व अबीही, उहो माण्हू पंहिंजे भाउ खां भॼंदो ऐं माउ खां ऐं पीउ खां। अल्लाहु अकबर। भाउ खां त भॼे पियो, पर माउ ऐं पीउ केॾा क़ीमती रिश्ता आहिनि, केतिरे क़दुरु क़ीमती रिश्ता। दुनिया जे अंदरि माउ पंहिंजे औलाद लाइ केॾियूं क़ुर्बानियूं ॾींदी आहे। बाज़ औक़ात पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾींदी आहे। पर क़यामत ॾींहुं इंसान उन माउ खां बि भॼंदो, पीउ खां बि भॼंदो, माउ बि उन खां बेज़ार हूंदी, पीउ बि उन खां बेज़ार हूंदो, व साहिबत ई पंहिंजी ज़ाल खां भॼंदो। हालांकि दुनिया जे अंदरि रहंदे केतिरा दफ़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके ज़ाल खे राज़ी करण जे लाइ अल्लाह खे नाराज़ कंदा आहिनि, हराम कमाई घर में खणी ईंदा आहिनि, ज़ाल जी इताअत कंदे बेहयाई ऐं फ़ाहिशी जे कमनि खे बर्दाश्त कंदा आहिनि। पर क़यामत ते ॾींहुं पंहिंजी ज़ाल खां बि भॼंदो, वो बनी है। अल्लाह ताला फरमाए थो पुटनि खां भॼंदो। हालत छा हूंदी? लिकुल्लि इम्रिइम मिनहुम यौमइज़िन शानुन युग़नीह। उन ॾींहुं हर इंसान खे माना त उनजी अहिड़ी हालत हूंदी जंहिंमें पाण ग़र्क़ हूंदो ऐं फाथल हूंदो। हर माण्हू खे पंहिंजे साह सां लॻल हूंदी, चाहींदो त अॼु आऊं अज़ाब जहन्नम खां बची वञा, ॿिया हर जेकॾहिं अज़ाब जहन्नम जे अंदरि हलिया वञनि, जहन्नम में दाख़िल थी वञनि, परवाह न आहे, पर अॼु आऊं अल्लाह जे अज़ाब खां बची वञा। इहो एॾो सख़्तु ॾींहुं हूंदो। अल्लाह ताला फरमाए थो 50,000 सालनि जो हिकिड़ो ॾींहुं। इहा का मामूली ॻाल्हि कोन्हे। एतिरे क़दुरु मैदान हशर जे अंदरि सख़्ती हूंदी जो पैगंबर अल्लाह जा प्यारा बाना से बि चवंदा नफ़्सी नफ़्सी। एतिरा परेशान हूंदा त रब्बुल आलमीन असां खां हिसाब वठे। मैदान हशर जे अंदरि उहे चाहींदा त जल्दी हिसाब थी, ऐं जेतिरा इंसान जा गुनाह घणा पघर बि उनखे ज्यादा थींदो। पाण सुगरा फरमाइनि था किन खे पघर उनजी भेॾियुनि ताईं ईंदो, किन खे पघर अधु बुकियुनि ताईं ईंदो, किन खे पघर गोॾनि ताईं ईंदो, किन खे पघर जेल ताईं ईंदो, किन खे पघर छाती ताईं ईंदो, हिकु हदीस में आ गर्दन ताईं ईंदो। तव्हांजो अहिड़ा बि हूंदा जिन खे पघर वात ताईं पहुचंदो। अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए थो उन्हनि खे पघर जो लगाम पातल हूंदो। जेतिरा गुनाह ज्यादा पघर ज्यादा हूंदो।
वो मानू एतरे कदर परेशानी के अंदर हूंदो, पर अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए थो त इहो ॾींहुं मोमिन जे लाइ जे ज़िंदगी अल्लाह जी तौहीद ते बसर कई, रब्बुल आलमीन जी इताअत कंदो रहियो, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इताअत कंदो रहियो, उन जे लाइ 50,000 सालनि जो ॾींहुं कीअं मुख़्तसर थी वेंदो। इहा त अल्लाह जे हथ में शइ आहे न। 50,000 साल जो ॾींहुं हिकिड़े मोमिन जे लाइ उहो महसूस कंदो, केतिरो टाइम लॻे थो। पाण फरमाइनि था यौमुल क़ियामत अलल मोमिनीन का क़द्रे मा बैन ज़ुहर इलल असर। सही जामिओ सगीर जी हदीस आहे। पाण फरमाइनि था हिकिड़े मोमिन जे लाइ क़यामत जो ॾींहुं ईअं हूंदो जीअं हिकिड़ो माण्हू ज़ोहर निमाज़ अदा करे बाद में असर निमाज़ अचे, विच वारो टाइम या पीरियड जेको आहे केतिरो मुख़्तसर हूंदो आहे। पाण सुगुरा फरमाइनि था मोमिन जे लाइ क़यामत जो ॾींहुं ईअं थी वेंदो, 50,000 सालनि जो ॾींहुं ईअं थी वेंदो जीअं को माण्हू ज़ोहर निमाज़ अदा करे थो ऐं असर जे दरमियान जेको वक़्तु आहे चंद कलाकनि जो, हू महसूस कंदो मुंहिंजे लाइ इहो ॾींहुं एॾो मुख़्तसर आहे। अल्लाह ताला उन जे लाइ एतिरे क़दर आसानी पैदा कंदो, पर अञा बि के माण्हू हूंदा जिन खे रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं पंहिंजे साये जे अंदरि, पंहिंजे पाछे जे अंदरि अल्लाह उनखे पनाह ॾींदो। हदीस बुखारी शरीफ़ जी आहे, मुस्लिम शरीफ़ जी। अहिड़े सख़्त ॾींहं ते पाण सुगुरा फरमाईंदा सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु फ़ी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु। पाण फरमाईंदा क़यामत जे ॾींहुं 7 माण्हू अहिड़ा हूंदा। 7 मां मुराद सिर्फ़ 7 जो तादाद कोन्हे, 7 माण्हू सिर्फ़ 7 क़िस्म जा माण्हू, माना 7 क़िस्म जा माण्हू, ऐं माण्हू जे अंदरि औरतूं बि शामिल आहिनि। ईअं कोन्हे त सिर्फ़ मर्द हूंदा, जिन औरतनि जे अंदरि बि इहे सिफ़तूं मौजूद आहिनि अल्लाह उन्हनि खे बि इहो एज़ाज़ नसीब कंदो। अल्लाह ताला जो प्यारो पैगंबर फरमाए थो 7 क़िस्म जा माण्हू अहिड़ा हूंदा क़यामत जे ॾींहुं जिन खे अल्लाह पंहिंजी छांव में साये जे अंदरि अल्लाह जॻह ॾींदो। फी ज़िल्लिही, हाणे अल्लाह जी छांव या अल्लाह जो पाछो, इन मां मुराद छा आहे? छा अल्लाह जी ज़ात जो पाछो? यादि रखी छॾियो न, इहो अल्लाह जी ज़ात जो पाछो कोन्हे या सायो कोन्हे, बल्कि ॿियूं हदीसूं तफ़सीर कनि थियूं, तशरीह कनि थियूं त इन मां मुराद अर्श जी छांव आहे। हदीसूं मौजूद आहिनि। अर्श जी छांव जे अंदरि अल्लाह उन्हनि खे जॻह ॾींदो। उलमा इकराम चवनि था हिते जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे अल्लाह जो सायो, इन मां मुराद अल्लाह उनखे ख़ल्क़ींदो। अल्लाह जी ज़ात जो सायो कोन्हे, अल्लाह उनखे ख़ल्क़ींदो। ऐं इन में जेका इज़ाफ़त या निस्बत कई वई अल्लाह जी ज़ात ॾांहुं, या तशरीफ़न आहे या ताज़ीमन आहे। जी क़ुरान में अचे थो सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम जे लाइ अल्लाह जेका निशानी मुक़ररु कई ॾाचीअ जी, उनखे रब्बुल आलमीन नाक़तुल्लाह चयो आहे, अल्लाह जी ॾाची। हालांकि सभु ॾाचियूं अल्लाह जूं ख़ल्क़ियल आहिनि। दुनिया में जेके बि ॾाचियूं आहिनि सभु अल्लाह जूं ख़ल्क़ियल आहिनि, पर उन ख़ासि ॾाची जी ताज़ीम तशरीफ़ जे लाइ उन जी निस्बत अल्लाह ॾांहुं कई वई, नाक़तुल्लाह। जी तव्हां ॾिसो बैतुल्लाह, अल्लाह जो घर, हालांकि सभु मस्जिदूं अल्लाह जा घर आहिनि, सभु मस्जिदूं अल्लाह जा घर आहिनि, पर बैतुल्लाह जी निस्बत जेका अल्लाह ॾांहुं कई वञे पई, अल्लाह जो घर, इहो तशरीफ़न आहे, ताज़ीमन आहे। त अल्लाह जो पाछो इहो अल्लाह ॾांहुं निस्बत जेका इज़ाफ़त आहे या तशरीफ़न या तकरीमन आहे। ऐं ॿियूं हदीसूं वरी तशरीह कनि थियूं त इन मां मुराद
अल्लाह जो अर्श जेको आहे तंहिंजी छांव इन में 7 क़िस्मनि जा माण्हू अची बीहंदा, उन्हनि खे पनाह मिले। ऐं इहा ॻाल्हि ज़हन में रखो त अल्लाह जी मख़लूक में सभ खां वॾी मख़लूक अल्लाह जो अर्श आहे। ये दिमाग़ में ॻाल्हि विहारे छॾियो। अल्लाह जी बेशुमार मख़लूक आहे न, अल्लाह जी मख़लूक में सभ खां वॾी मख़लूक कहिड़ी आहे? अल्लाह जो अर्श। यादि रखी छॾियो हिकिड़ो नुक़्तो। ऐं ॿी ॻाल्हि, अल्लाह जी मख़लूक में सभ खां बुलंद, सभ खां मथे अल्लाह जो अर्श आहे। ॿी समूरी मख़लूक हेठि आहे, ॿी समूरी मख़लूक हेठि आहे, अर्श सभ खां मथे आहे, छो त उन ते अल्लाह मुस्तवी आहे। अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श ते मुस्तवी। तंहिंजे करे अर्श अल्लाह जी सभ खां वॾी मख़लूक बि आहे ऐं सभिनी मख़लूकात जे अंदरि सभ खां बुलंद ऐं मथां ई जेकॾहिं मख़लूक आहे अल्लाह जो अर्श आहे। हाणे उन जी छांव जे अंदरि 7 क़िस्मनि जे माण्हुनि खे रब्बुल आलमीन जाइ ॾींदो। मूंखे ॿुधायो केॾो वॾो एज़ाज़ आहे। जंहिं ॾींहुं पाण सुगरा फरमाइनि था का बि छांव कोन हूंदी, न की उते को वण हूंदो, न जबल हूंदो, न का इमारत हूंदी, न का दीवार हूंदी जंहिंजी छांव में तव्हां पनाह वठो। उन ॾींहुं सिर्फ़ु अल्लाह जो अर्श उन जी छांव हूंदी या अल्लाह जो सायो हूंदो, जंहिंजो ज़िक्र पाण करे चुका आहियूं। उहे 7 माण्हू कहिड़ा? पाण सुगरा फरमाईंदा, पहिरियों माण्हू अल इमामुल आदिल, उहो हुक्मरान जेको आदिल आहे, इंसाफ़ करण वारो आहे। हालांकि 7 माण्हुनि जो ज़िक्र थियो आहे, पर अल्लाह जे पैगंबर सभ खां पहिरीं हुक्मरान जो ज़िक्र कयो आहे जेको इंसाफ़ करण वारो हुजे। मुहद्दिसीन किराम चवनि था इन में हिकमत कहिड़ी आहे जो आम तौर ते इहो ई थींदो आहे त हुक्मरान इंसाफ़ करे कोन सघंदा आहिनि। इहा का आसान शइ कोन्हे, तमामु ॾुखी शइ आहे त हुक्मरान ऐं बाइंसाफ़ हुजे। उनखां नाइंसाफ़ियूं थी वेंदियूं आहिनि। तंहिंजे करे अहिड़ो हुक्मरान जेको बाइंसाफ़ हुजे, आदिल हुजे, उहो अल्लाह जी अर्श जी छांव में ईंदो। ऐं क़ुरान करीम खोलियो, अल्लाह ताला केतिरे क़दर जेको असांखे हुकुम कयो आहे त तव्हां इंसाफ़ वारा थी वञो। या अय्युहल्लज़ीन आमनू कूनू कव्वामीन लिल्लाहि शुहदा बिल क़िस्त। सूरह माइदा जी 8 नंबर आयत। ऐं ईमान वारो, तव्हां अल्लाह कारण इंसाफ़ सां शाहिदी ॾियण वारा थी वञो। शाहिदी ॾियो इंसाफ़ सां, अल्लाह कारण। फरमाई वला यजरिमन्नकुम शनआन कौमिन अला अल्लाह तादिलु इअदिलु हुव अक़रबु लित्तक़वा। तव्हांखे के क़ौम जी मुखालफ़त, माण्हू जी मुखालफ़त कंहिंसां थींदी आहे न, के क़ौम जी मुखालफ़त, के माण्हू जी मुखालफ़त तव्हांखे इन ॻाल्हि ते आमादा न करे जो तव्हां इंसाफ़ न कयो। छा अल्लाह ताला जो हुकुम आहे? वेही सोचियो, इहो हुकुम को इंसान ॾेई सघे थो? रब्बुल आलमीन केॾी वॾी असांखे नसीहत कई आहे। कंहिंसां दुश्मनी बि हुजे, पर जॾहिं ॻाल्हि अचे इंसाफ़ जी, तव्हांखे उहा करणी आहे। जेकॾहिं दुश्मन जे हक़ में फ़ैसिलो हलियो वञे परवाह न आहे, पर तव्हांखे इंसाफ़ जी ॻाल्हि करणी आहे। फरमाई एदलू, तव्हां इंसाफ़ करियो। इहो जेको सो इंसाफ़ करणु, अदल करणु तक़वा जे इंतिहाई क़रीब आहे। तक़वा खे तमामु वेझो आहे। हिते रब्बुल आलमीन असांखे हुकुम ॾिनो आहे त हर हाल में असांखे इंसाफ़ करणो आहे। हता के जेकॾहिं असांजे साम्हूं अहिड़ो माण्हू अची वञे जेको असांजो मुखालिफ़ आहे, असांजो हुन सां टकराव आहे, दुश्मनी आहे, पर जॾहिं फ़ैसिलो करियूं, ॾिसूं थी हक़ ते आहे, असांखे उन जे हक़ में फ़ैसिलो ॾियणो आहे। अॼु अहिड़ा अमीन आहिनि किथे? किथे आहिनि अहिड़ा अमीन? असांजा फ़ैसिला थियनि था दुनियावी मफ़ादनि ऐं मसलतनि जे बुनियाद ते। बाज़ औक़ात वीचारो मज़लूम, असां उनखे सज़ा ॾेई छॾींदा आहियूं, ज़ालिम खे बचाए वेंदा आहियूं। मुअत्ता इमाम मालिक जी रिवायत आहे, सही सनद सां सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, अल्लाहु अकबर, तारीख़ इंसानी जे अंदरि अहिड़ा इंसाफ़ पसंद हुक्मरान के चंद थिया हूंदा।
एडो अज़ीम हुक्मरान। एक दफ़े मुक़दमो पेश थियो, हिकिड़ो यहूदी आहे, ॿियो मुसलमान आहे। मुसलमान माना सही सदी ॻाल्हि आहे, सैयदना उमर बिन ख़त्ताब खे त वेझो आहे न मुसलमान हुजण जे नाते, मुक़ाबले में यहूदी आहे। जॾहिं केस पेश थियो, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं ॻाल्हियूं ॿिन्ही जूं ॿुधियूं, फ़ैसिलो ॾिनऊं यहूदी जे हक़ में। अल्लाहु अकबर। यहूदी जे हक़ में, मुसलमान जे ख़िलाफ़ यहूदी गवाही ॾेई वेठो त इहा इंसाफ़, हालांकि आउं गैर मुस्लिम आहियां, पर वक़्त जे ख़लीफ़े मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। अल्लाह जो प्यारो पैगंबर, तव्हां ॾिसो केतिरे क़दुरु इंसाफ़ पसंदि हुआ। मको फतेह थियो, हिकिड़ी औरत चोरी कई, नालो फातिमा, वॾे कबीले जी हुजे। माण्हू हली आया, ख़ुसूसन सैयदना उसामा बिन ज़ैद सिफ़ारिश कई, अल्लाह जा नबी वॾे ख़ानदान जी आहे, माफ़ करियोसि। चोरी साबित थी चुकी। पाण सगोरा जेके इंतहाई अज़ीम अख़लाक जा मालिक हुआ, आम तौर ते गुस्से में कोन ईंदा हुआ, पर जॾहिं रब जे दीन जी भंजकड़ी थींदी हुई, शरीयत जूं हुदूद जॾहिं पामाल थींदियूं हुयूं, पाण सगोरा कावड़ में अची वेंदा। संदन चहिरो मुबारक मुतग़य्यर थी वियो, ॻाढ़ो थी वियो। कावड़ मां संदन चहिरो ॻाढ़ो थी वियो। कावड़ का मुतलकन ख़राब कोन्हे जी बाद माण्हू चवंदा आहिनि, मुतलकन ख़राब न आहे। बाद जायनि ते कावड़ मतलूब आहे, महमूद आहे, मोमिन हुजण जी निशानी आहे, मोमिन हुजण जी। हिकिड़ो बदबख़्त अल्लाह खे गार ॾे, अल्लाह जे रसूल खे गार ॾे, कावड़ नथी अचे, तव्हां मोमिन आहियो? मोमिन ई कोन आहियो, माना ईमान ई दिलि में कोन्हे। बाद जायनि ते कावड़ मतलूब आहे, पाण सगोरा कावड़ में अची विया। पोइ पाण छा था फरमाइनि, वल्लज़ी नफ़्सु मुहम्मदिन बियदिही लौ अन फातिमत बिन्त मुहम्मदिन सरक़त लक़तअतु यदहा। हीअ त फातिमा बनु मख़ज़ूम जी औरत आहे, पर जेकॾहिं मुंहिंजी न्याणी फातिमा बि चोरी करे हा, ऐं उनजो हथ बि कपे छॾिया। अल्लाहु अकबर। इहो आहे इंसाफ़ जो अज़ीम मिसाल। जेकॾहिं मुंहिंजी न्याणी बि चोरी करे हा, साबित थी वञे हा, हथ कपे छॾिया हा। तंहिंजे करे अल्लाह ताला क़ुरान में फरमायो, मुसलमाननि खे फरमाई, इज़ा हकमतुम बैनन नास, इज़ा हकमतुम बैनन नास अन तहकुमू बिल अदल। मुसलमानो, जॾहिं बि माण्हुनि जे दरमियान फ़ैसिलो करियो, इंसाफ़ सां करियो। हिकु जॻह ते फरमायाई, व इज़ा कुल्तुम फ़ादिलू, जॾहिं बि का ॻाल्हि करियो, इंसाफ़ जी ॻाल्हि करियो। अॻिते फरमाई, वलो कान ज़ा कुर्बा, उहा तव्हांजी ॻाल्हि तव्हांजे वेझे माइट जे ख़िलाफ़ बि हुजे, तॾहिं बि तव्हां हक़ जी ॻाल्हि करियो। इहा अल्लाह ताला जो हुकुम। वही सोचियोसीं, दुनिया में अहिड़ो को मज़हब आहे जे एतिरे क़दुरु इंसाफ़ जो हुकुम ॾिनो हुजे, उहा ॻाल्हि तव्हांजे वेझे माइट जे ख़िलाफ़ हुजे, तॾहिं बि तव्हां हक़ जी ॻाल्हि करियो, इंसाफ़ जी ॻाल्हि करियो, फ़ैसिलो करियो, इंसाफ़ सां करियो। इन जे करे जो रब्बुल आलमीन पाण इंसाफ़ करण वारो आहे। अल्लाह पाण इंसाफ़ करण वारो, कंहिंसां ज़ुल्म कोन थो करे। यादि रखी छॾियो, ही कॾहिं आफ़तूं अचनि थियूं, परेशानियूं अचनि थियूं, माण्हू घोड़ा घोड़ा कंदा आहिनि, रब्बुल आलमीन जी शिकायत कंदा आहिनि, इहे वॾा बदनसीब आहिनि, वॾा बदनसीब इंसान आहिनि। अल्लाह कंहिंसां ज़ुल्म कोन थो करे। हर को माण्हू पंहिंजे गिरेबान में वेही ख़ुदि ॾिसे त मुंहिंजा अमल कहिड़ा आहिनि, ऐं अल्लाह जे अज़ाब जो हक़दार आहियां या कोन आहियां। ॾींहं में केतिरा दफ़ा अल्लाह जी नाफ़रमानी करियां थो, केतिरा दफ़ा प्यारे पैगंबर जी नाफ़रमानी करियां थो। हर इंसान वेही सोचे, निमाज़ आहे कोन, ज़कात ठहे कोन, रोज़ा रखूं कोन, दौलत आहे हज उमरा कोन करियूं, मुसलमान भाउ सां ताउन मदद कोन्हे, ज़िना जे पोयां बेहयाई, शराब नोशी, इग़लामबाज़ी जे पोयां, ऐं हत्ता कि एतिरा बदबख़्त रब्बुल आलमीन जी ज़ात खे घटि वधि ॻाल्हाए। आउं त चवां थो, रब्बुल आलमीन अर रहमान आहे, अर रहीम आहे, वरना इहा धरती ते रहण जे लाइक़ बि कोन्हे। रब जेकॾहिं पकड़ करे त इन्हनि जो नामो निशान मिटाए छॾे।
पर वह रहमान और रहीम वरी मोहलत ॾे थो, वरी बि असांखे मोहलत ॾे थो त मन मुंहिंजा पाना मोटी अचनि, रुजू कनि, तौबा कनि, बजाए पंहिंजूं ग़लतियूं ॾिसण जे असां अल्लाह ताला जी ज़ात एतिराद कयूं। वही सोचियो असांजी हैसियत छा आहे। पहिरीं मूंखे ॿुधायो ज़ुल्म चइबो छा खे आहे, ज़ुल्म जी तशरीह त करियो। जेकॾहिं को माण्हू पंहिंजी मिल्कियत में जंहिं बि तरीक़े सां तसरुफ़ करे उहो ज़ुल्म न आहे। मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, हीउ मोबाइल जेकॾहिं बिलफर्ज़ मुंहिंजो आहे ऐं हिनखे रोड ते भञे छॾियां, कंहिं माण्हू खे हक़ न आहे जो मूंखे चवे तूं ज़ालिम आहीं, छो त मुंहिंजी मिल्कियत आहे। मुंहिंजी मिल्कियत में तसरुफ़ जो मूंखे मुकमल इख्तियार आहे। हाणे भई सोचियो असां कंहिंजी मिल्कियत आहियूं, रब्बुल आलमीन, उहो असांजो ख़ालिक़ आहे, असां उनजी मख़लूक़ आहियूं। उहो असांजो मालिक आहे, असां उनजी ममलूक आहियूं। हू जेकॾहिं असांजी पकड़ करे थो, अज़ाब अचनि था, ज़ुल्म न आहे, छो त असीं उनजी मिल्कियत आहियूं। पंहिंजी मिल्कियत में मालिक खे मुकम्मल तसरुफ़ जो इख्तियार आहे। यादि रखी छॾियो जुमिलो, मालिक खे पंहिंजी मिल्कियत में मुकम्मल तसरुफ़ जो इख्तियार आहे, इहो ज़ुल्म न आहे। अल्लाह त वॾो रहमान आहे। पाण शुक्र फरमाइनि था ॿियो माण्हू जेको अल्लाह जी अर्श जी छांव में हूंदो, वशाबुन नशा फी इबादत रब्बिही, उहो नौजवान जेको वॾो थियो, नंढपण खां वठी जॾहिं हू जवान थियो, अल्लाह जी इबादत कंदे, अल्लाह अकबर। वही नौजवान उहे सोचीनि जिन जूं ज़िंदगियूं अल्लाह जी नाफरमानी में गुज़रनि पई, ज़िना में, इग़लामबाज़ी में, शराब नोशी जे अंदरि, फज़ूल कमनि जे अंदरि। इहो ज़िंदगी जो सभ खां क़ीमती तरीन टाइम, सभ खां क़ीमती तरीन टाइम। अल्लाह जो नबी चवे थो जेकॾहिं को नौजवान नंढपण खां वठी वॾो थिए थो, अल्लाह जी इबादत में रहे, रब जी इबादत कंदो अचे, नमाज़नि जो पाबंद आहे, रोज़नि जो पाबंद आहे, नेकी जा कम करे थो, मूंखे ॿुधायो रब्बुल आलमीन उनखे कहिड़ो एज़ाज़ नसीब कंदो जो अल्लाह जे अर्श जी छांव में हूंदो। इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे। तव्हां ॾिसो तारीख़ जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगम्बर ते जिन माण्हुनि शुरू में ईमान आंदो, घणो करे वो नौजवान, अक्सर नौजवान हुआ। सैयदना अम्मार बिन यासिर, सैयदना बिलाल, सैयदना अली बिन अबी तालिब, सैयदना मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह अन्हुम, ये सब जा सब नौजवान हुआ। ऐं उन्हनि जी नौजवानी कीअं गुज़री, अल्लाह जी इताअत कंदे, अल्लाह जे रसूल जी इताअत कंदे, नेकी जा कम कंदे, गुनाहनि खां बचंदे उन्हनि पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारियूं। तंहिंजे करे हर उहो माण्हू जेको नौजवान आहे, इबादत में आहे पंहिंजे रब जी, उनजे लाइ इहो एज़ाज़ आहे जो अल्लाह ताला उनखे क़यामत जे ॾींहुं अर्श जी छांव में जॻह ॾींदो। हदीस में आहे न, पाण सुगरा फरमाइनि था क़यामत ॾींहुं अल्लाह ताला 4 सवाल कंदो पंहिंजे बुआने खां, ला तज़ूला क़दमा अब्दिन हत्ता युसअल अन अरबइन। को बि माण्हू पंहिंजा पेर चोरे कोन सघंदो, हटाए कोन सघंदो जेसि ताईं 4 सुवालनि जा जवाब ॾे। अन उम्रिही फीमा फनाहु, मुंहिंजा बाना मूं तोखे ॼमार ॾिनी, 70 साल 60 साल 80 साल तो कीअं गुज़ारी। वरी ॿियो सुवाल थींदो, अन शबाबिही फीम अबलाह, तोखे जवानी ॾिनमि, तो कीअं उहा जवानी पंहिंजी गुज़ारी। हालांकि उम्र जे अंदरि जवानी शामिल आहे, उम्र में जवानी शामिल आहे, जवानी जो हिस्सो आहे, पर अल्लाह जे तरफ़ां ख़ासि सुवाल थींदो जवानी जे बारे में। नौजवानो यादि रखो, ख़ासि सुवाल थींदो नौजवानी जे बारे में। छो? नौजवानी ज़िंदगी जो सभ खां क़ीमती तरीन वक़्तु आहे। इबादत जो मज़ो बि आहे, ताक़त बि आहे, हिम्मत बि आहे, अल्लाह जी इबादत करे सघो था, तहज्जुद पढ़ी सघो था। जॾहिं उमिरि वधी न, बीमारियूं लॻी वयूं, केतिरियूं इबादतूं तव्हीं करे कोन सघंदा, रोज़ा रखी कोन सघंदा, तहज्जुद पढ़ी कोन सघंदा, नवाफिल पढ़ी कोन सघंदा, ॿी नमाज़ पढ़ी कोन सघंदा। केतिरियूं बीमारियूं माण्हू खे लॻी वञनि थियूं, पर नौजवानी में अल्लाह बाने खे ताक़त ॾे थो,
इन ही जे करे नौजवानी जो ख़ासि सुवाल थींदो, ख़ासि सुवाल थींदो। तव्हां ॾिसो असहाबे कहफ़ कहिड़ो आहे, जेके शिरकिया माहौल खां बेज़ार थी गार में पनाह वठनि था, शिरकिया माहौल जे करे पंहिंजी क़ौम खे छॾीनि था, अल्लाह जी तौहीद जे लाइ पंहिंजी क़ौम खे छॾीनि था। छो त रब जी तौहीद सभ खां मथां ई शइ, हर शइ उन खां हेठि। ईअं कॾहिं कोन थींदो जो माण्हू रब जी तौहीद खे छॾे क़ौम खे वठे, कॾहिं बि न। इहो मोमिन जो कम ई कोन्हे। क़ौम खे तर्क कनि था, छॾीनि था, गार में वञनि था, शिरकिया माहौल खां पंहिंजो पाण खे बचाए ॾिना। अल्लाह 309 सालनि ताईं सुम्हारे छॾियो, क़ुरान में हुनजो ज़िक्र कयाई। केॾो वॾो एज़ाज़ आहे। इहो एज़ाज़ बि उन्हनि खे मिलियो नौजवानी जे अंदरि। इन्नम फितयतुन आमनू बिरब्बिहिम, इहे चंद नौजवान हुआ जिन पंहिंजे रब ते ईमान आंदो। पाण सुगरा फरमाईंदा टियूं माण्हू वरजुलुन क़ल्बहु मुअल्लकुन बिल मसाजिद, उहो माण्हू जंहिंजी दिलि अटकियल आहे। छा में अटकियल आहे? अल्लाह जूं जेके मस्जिदूं आहिनि उन्हनि सां दिलि ॻंढियल आहे, बाज़ार सां न, कंहिं औरत सां न, दौलत सां न, बल्कि उन्हनि जूं दिलियूं अटकियल आहिनि अल्लाह जे घरनि सां, मस्जिदनि सां। कीअं दिलि अटकियल हूंदी आहे? अल्लाह जे घर मां फ़र्ज़ नमाज़ अदा करे ॿाहिरि निकिरे थो, वरी दिलि जी तमन्ना आहे त ॿियो वक़्तु अचे ऐं अल्लाह जे घर में पहुचां, वरी बि रब जे घर में पहुचां। माना मोहबत उनखे आहे अल्लाह जे घर सां। छो अल्लाह जे घर सां, मस्जिदनि सां? पाण सुगरा फरमाइनि था त अहब्बुल बिलाद इलल्लाह मसाजिदुहा व अबगदुल बिलाद इलल्लाह अस्वाकुहा, औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही मुस्लिम जी हदीस आहे त हिन धरती ते अल्लाह खे सभ खां वधीक जेकॾहिं का महबूब जाइ आहे मस्जिद, सभ खां नापसंदीदा का जाइ आहे त बाज़ार आहे। छो त उते कूड़ बि आहे, धोखो बि आहे, फ्रॉड बि आहे, बेपर्दगी बि आहे, हराम जा कम बि थियनि था। अल्लाह खे उहो पसंदि कोन्हे। मस्जिदूं अल्लाह खे इंतिहाई महबूब आहिनि। छो त हिते रब जो नालो वरितो वञे थो, हिते नमाज़ूं क़ाइमु कयूं वञनि थियूं, हिते क़ुरान जी तिलावत थिए थी, हिते दीन जा दर्स जा प्रोग्राम थियनि था। तंहिंजे करे मस्जिद सां जेकॾहिं दिलि ॻंढियल आहे, अहिड़ो माण्हू क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी अर्श जी छांव में हो। ऐं मस्जिद जे अंदरि यादि रखी छॾियो, मस्जिद जी ख़िदमत में वॾो दर्जो। सिर्फ़ु मौलवी जी ड्यूटी कोन्हे, या सिर्फ़ु उन माण्हू जी ड्यूटी कोन्हे जंहिंखे पाण पघार ॾियूं था। जेकॾहिं कॾहिं दिलि में इहो ख़्यालु अचे थी अल्लाह जो घर आहे, अॼु आऊं थोरी सफ़ाई करे छॾियां, ख़बर अथव केॾो वॾो दर्जो आहे। सही बुखारी जी रवायत आहे, हिकिड़ी पोड़ी औरत कारे रंग जी, उहा मस्जिद नबवी खे ॿुआरो ॾींदी हुई, सफ़ाई कंदी हुई। कुझु ॾींहं गुज़रिया, अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह साहबा खां पुछनि था, उहा औरत नज़र कोन पई अचे। इन में हिकिड़ो नुक़्तो आहे, अल्लाह जो प्यारो पैगंबर पंहिंजे साहबा ते नज़र रखंदो, औरत केॾां वई, हालांकि हुई ग़रीब, का दौलतमंद कोन हुई, उहा औरत नज़र कोन पई अचे। साहबा चवंदा अल्लाह जे रसूल, हिकिड़े ॾींहुं ओचितो उनजी तबियत ख़राब थी, राति जो वक़्तु हो, गुज़ारे वई। असां तव्हांखे इतला ॾियणु मुनासिब न सम्झो, तव्हांजो आराम ख़राब न थिए, असां हुनखे दफ़नाए छॾियो। अल्लाहु अकबर। हाणे अल्लाह जे प्यारे पैगंबर ॾिसो छा चयो। मरण वारो को बादशाह कोन हो, को वॾो करोड़पति अरबपति कोन हो, हिकिड़ी ग़रीब औरत हुई, पर अल्लाह जे घर खे साफ़ करण वारी। पाण फरमाईंदा हल्ला आज़न तो मोनी, तव्हां मूंखे इतला छो कोन ॾिनो? छाजे लाइ तव्हां मूंखे इतला कोन ॾिनो? छो कोन उथारियो? इतला मूंखे ॾियो आहे न। ही औरत का मामूली औरत त कोन हुई, जेका अल्लाह जे घर जी सफ़ाई कंदी हुई। पाण फरमाईंदा मूंखे हिनजो क़बर ॾेखारियो, दुल्लूनी अल्लाह क़ब्रे हा। इन में बि नुक़्तो अक़ीदे जो, पैगंबर आलिमुल ग़ैब कोन्हे, वरना इहो कोन चयो त क़बर मूंखे ॾेखारियो। चवे हा क़बर त मूं ॾिठी आहे। ऐं इन वजह हुन अक़ीदे जो रद थियो जेके चवनि था त पाण सगुरा हर माण्हू जी क़बर में अचनि था, सुवाल जवाब जे टाइम ते जेकॾहिं क़बर में अचण वारा हुजनि, चवनि हा त आउं त क़बर मां थी आयो आहियां, मां त गुज़ारे चुकी आहे। अक़ीदो बातिल थी वियो न। जेके चवनि था त पाण सगोरा
हर मरण वारे जी क़बर में अचनि था जॾहिं सुवाल जवाब थिए थो भई औरत दफ़न थी वई जेकॾहिं उनजी क़बर में अचनि हा त ख़बर पइजी वञे हा त माई त गुज़ारे चुकी आहे माना इहो कीदो बातिल आहे क़बर में कोन था अचनि सुवाल कयो वञे थो मलाइक सुवाल कनि था ही माण्हू जेको तव्हां में मबूस कयो वियो उनजे बारे में छा था चओ माना अल्लाह जे नबी जे बारे में पुछे थो जेका उनजे ज़हन में ॻाल्हि वेठल आहे पाण सुबुह अचनि कोन था पाण फरमाईंदा मूंखे क़बर ॾेखारियो क़बर ते पइता अल्लाह जे प्यारे पैगंबर क़बर ते नमाज़ जनाज़ा पढ़ी जेकॾहिं को नमाज़ जनाज़ा न पढ़ी सघियो आहे त क़बर ते पढ़ी सघिजे थी हीअ हदीस दलील आहे ऐं पोइ पाण फरमाइनि था इहे क़बरूं ऊंधाई सां भरियल हूंदियूं आहिनि अल्लाह मुंहिंजी दुआ जे करे इन्हनि खे रोशन करे छॾी औरत खे एज़ाज़ छाजे करे मिलियो अल्लाह जे घर जी ख़िदमत जे करे ऐं पाण सुगरनि खे वॾी बिशारत ॾिनी सही मुस्लिम जी हदीस आहे पाण फरमाईंदा बशरिल मशाईन फी ज़ुल्म इलल मसाजिद बिनूर ताम यौमल क़ियामह अल्लाहु अकबर असां महरूम आहियूं इन बिशारत खां घणा महरूम आहियूं गौर कजो पाण सुगरा फरमाइनि था जेके ऊंधाई रातिनि में मस्जिदनि ॾांहुं हली वञनि था उन्हनि खे क़यामत जे ॾींहुं मुकम्मल रोशनी जी ख़बर ॾिनी बिशारत ॾिनी जेके ऊंधाई रातिनि में अल्लाह जे घरनि ॾांहुं हली वञनि था नमाज़ जी अदायगी जे लाइ उन्हनि खे क़यामत जे ॾींहुं मुकम्मल रोशनी जी नूर जी बिशारत ॾियो फजर जी नमाज़ ऊंधा में हूंदी आहे न इशा बि हूंदी आहे माशाअल्लाह इशा में त माण्हू वरी बचनि था फजर ते घणा हूंदा आहियूं घणा फजर नमाज़ ते हूंदा आहियूं 5-7 ॼणा केॾी वॾी फज़ीलत आहे जंहिंखां महरूम आहियूं इहा बिशारत उन्हनि जे लाइ जेके ऊंधा में हली वञनि था अल्लाह जे घर ॾांहुं फजर नमाज़ ते ऊंधा हूंदी आहे ऐं तव्हां ॾिसो उन टाइम ते को माण्हू रब जे घर में हली वञे केॾो वॾो इहो एज़ाज़ आहे दुनिया सुती पई आहे तव्हां अल्लाह जे घर ॾांहुं वञो पिया पंहिंजी मिठी निंड छॾे छाजे लाइ वञो था त मुंहिंजो रब राज़ी थी वञे अल्लाह जे अज़ाब खां बची वञा क़यामत ते ॾींहुं अहिड़नि माण्हुनि जे लाइ अल्लाह मुकम्मल नूर जो इंतज़ाम कंदो इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ऊंधा में इशा या फजर नमाज़ जी अदायगी कनि था उन खां पोइ पाण सुगरा फरमाइनि था चौथे नंबर ते वरजोलान तहाबा फिल्लाह उहे ॿ माण्हू जेके मोहबत कनि था सिर्फ़ु अल्लाह कारण मोहबत आहे दुनिया जे करे माली मफ़ादनि जे करे दुनियावी तालुकात जे करे उहे न जिन जी मोहबत आहे सिर्फ़ु अल्लाह कारण सिर्फ़ु दीन जे करे अॻिते पाण फरमाइनि था इज्तमा अलैह इन ई मोहबत जे करे पाण में गॾु थियनि था वतफर्रका अलैह ऐं इन ई मोहबत जे करे हिक ॿिए खां धार बि थियनि था मोहबत आहे पर हिकिड़ो सफ़र करे निकिरी वियो ॿिए मुल्क था हाणे शायदि मुलाक़ात पंहिंजी थी या न थी मूंखे कंहिं मुहदस जो नालो विसरे थो बैतुल्लाह में मुलाक़ात थी वई उहो आयो हज जी अदायगी जे लाइ ॿिए मुहदस खे चयाईं मुहदिस खे त वरी थी सघे थो पाण क़यामत ते ॾींहुं मिलूं हाणे वञा पियो तव्हां मोकिलाए वरी पाण क़यामत ते ॾींहुं इंशाअल्लाह मिलंदासीं छो त उन ज़माने जे अंदरि वरी उते अचण का मामूली ॻाल्हि कोन हुई हाणे पाण जी मुलाक़ात शायदि न थिए वरी क़यामत ते ॾींहुं इंशाअल्लाह पाण मिलंदासीं इहो तालुक़ छाजे करे अल्लाह जे दीन जे करे अल्लाह जे करे पाण में धार थिया अल्लाह जे करे पाण में मिलिया इहे ॿई ॼणा अल्लाह जी अर्श जी छांव में हूंदा ऐं इहा का मामूली मोहबत कोन्हे पाण सुगरा फरमाइनि था हिकिड़ो मुस्लमान ॿिए मुस्लमान सां मुलाक़ात लाइ वञे पियो सिर्फ़ु अल्लाह करणु सिर्फ़ु अल्लाह करणु ऐं चवंदो आहियां कॾहिं कॾहिं पाण इहे सफ़र बि कयूं न दुनियावी का बि तलब न हुजे माली मसाइल बि न हुजनि का बि शइ न हुजे सिर्फ़ु वञूं की मुस्लमान भाउ सां दीन जी मुलाक़ात करणु अल्लाह जे लाइ वञूं दीन जी का ॻाल्हि सम्झणु वञूं दीन जी का ॻाल्हि पुछणु वञूं सिर्फ़ु दीन जे लाइ वञूं केॾो वॾो दर्जो आहे हुनजो ॿी का बि सोच न हुजे नियत हुजे त आउं अल्लाह करणु पंहिंजे भाउ सां मिलणु वञा पियो पाण सुगरा फरमाईंदा अल्लाह हिकिड़े मलाइक खे इंसानी रूप में मोकिलियो उहो रस्ते ते बीह रहियो उनखां पुछईं केॾांहुं पियो वञी की फलाणे माण्हू सां मिलण जे लाइ छो को दुनियावी मसइलो आहे कॾहिं एती लेती आहे की कुझु बि न सिर्फ़ु अल्लाह कर की ॻाल्हि ॿुध त आउं तोखे ख़ुशख़बरी ॾियां थो अल्लाह जी तरफ़ां मोकिलियल मलाइक रब बि तोसां मोहबत करे जेकॾहिं तूं
पंहिंजे भाउ सां मोहबत करीं थो अल्लाह कारण त अल्लाह तोसां मोहबत करे थो। त एॾो वॾो दर्जो आहे। जेके माण्हू अल्लाह करण मोहबत कनि था इहे बि ॿई ॼणा क़यामत ते ॾींहुं अल्लाह जी अर्श जी छांव में हूंदा। उन खां पोइ पाण सुगरा फरमाईंदा 5 नंबर ते वरजुलुन तलबतहु इमरातुन ज़ातु मनसिबिन व जमालिन फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह। अल्लाह जो नबी फरमाए थो हिकिड़ो माण्हू आहे उनखे हिकिड़ी औरत बुछड़ाई लाइ सॼो त मूंसां बुछड़ाई कर। औरत पाण चयो ऐं उहा का मामूली औरत बि कोन्हे, ख़ूबसूरत बि आहे ऐं ॿी ॻाल्हि वॾे मनसब ज़ात वारी बि आहे। ॿ वॾियूं शयूं हुनजे अंदरि, ख़ूबसूरती बि आहे, हसब नसब जे लिहाज़ खां बि मथां ई आहे। उहा औरत पाण मर्द खे सॾे चवे थी मूंसां बुछड़ाई कर। पर ही छा थो चवे जॾहिं इहा ॻाल्हि हुन कई हूंदी सही सिधी ॻाल्हि आहे, अहादीस लफ़्ज़ मज़ा ई ज़ाहिर थिए थो त ॿ ॼणा हूंदा को ॿियो त हुते कोन हूंदो। वरना चवे हा त बाबा ही माण्हू सभु ॾिसनि पिया ऐं बुछड़ाई कीअं कंदुसि। उन छा चयो इन्नी अख़ाफ़ुल्लाह, ऐं अल्लाह खां ॾिजां। अल्लाह जो ख़ौफ़ आहे तंहिंजे करे इहो कमु कोन कंदुसि। रोकण वारो केरु बि कोन्हे, ॾिसण वारो बि केरु कोन्हे। चाहियां त बुछड़ाई करे सघां थो पर अल्लाह जे ख़ौफ़ जे करे इहो कमु न कंदुसि। पाण सुगरा फरमाइनि था इहो माण्हू बि अल्लाह जी अर्श जी छांव में हो। हिकिड़ो नौजवान हुजे औरत उनखे पाण माना सॾे, मूंखे ॿुधाए केतिरा माण्हू जेके थिड़ी वेंदा। क़ुर खोलियो, आज़माइशूं आयूं, यूसुफ अलैहिस्सलाम ते आज़माइश आई, औरत पाण दरवाज़ा कमरे जा बंदि करे बुराई लाइ सॾियो, पाण दरवाज़ा बंदि करे थी। क़ुर खोलियो, पाण सॾे थी अच बुराई लाइ। पर यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर नौजवान आहे, पाण थी भॻो। औरत खां बचण जे लाइ भॼे थो, उहा औरत जेका सॾे पई। वही पंहिंजो जाइज़ो वठूं। अॼु असांखे जेकॾहिं अहिड़ा मौक़ा मिलनि त घणा माण्हू हूंदा जेके अल्लाह जे ख़ौफ़ खां इहे बुछड़ाई न कनि, घणा हूंदा जेके ख़ौफ़ अल्लाह जो ख़ौफ़ जे करे ज़िना न कनि। वरना ही दौर उहो अची चुको आहे हाणे त अल्लाह रहम फरमाए सोशल मीडिया खां पोइ त औरतूं ख़ुदि दावत ॾियनि पई, पाण सॾी न पई त बुछड़ाई करियूं, सरे आम दावत ॾिनी पई वञे। पर जेकॾहिं माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ खां इब्राहिम माना जी यूसुफ अलैहिस्सलाम थी भॻो, औरत पोयां कमीस खे झलियो, ॾिसो न पंहिंजी इज़त बचाइण लाइ, इस्मत बचाइण लाइ कमीस फाटी पई। तेसि ताईं दरवाज़ो खुलियो, साम्हूं माई जो घर वारो बीठो हुयो, ओचितो उन औरत पलटो खाधो। हिते मुफ़स्सिरीन नुक़्तो लिखियो आहे, जेके ख़राब क़िस्म जूं औरतूं हूंदियूं आहिनि जॾहिं गिची में ॻाल्हि पइजी वेंदी आहे उहा ॻाल्हि पंहिंजी गिची मां कढी मर्द जी गिची में विझंदी। हालांकि बुराई ॾांहुं सॾण वारी पाण, इरादो पंहिंजो, पर जॾहिं पकड़जी पई तॾहिं छा चयईं अज़ीज़ मिस्र खे त तुंहिंजे घर वारनि सां जेको बुराई जो इरादो करे तंहिंजी सज़ा छा आहे? पलटो खाई वई न। कॾहिं बि अहिड़ियुनि औरतुनि ते भरोसो न करियो, यादि रखी छॾियो, कॾहिं बि न, मारिजी वेंदो। ही क़ुर जी माना त मिसाल आहे, क़ुर करीम जी, ही क़ुर करीम जो मिसाल आहे। पलटो खाई वई, हाणे पंहिंजी जान बचाइणी हुई। अल्लाह अकबर, शहद शाहिद मिन अहलिहा, उन औरत ते ख़ानदान मां हिकिड़ी शाहिदी ॾिनी। बाद मुहद्दिसीन हिकिड़ी रिवायत आंदी, हिकिड़े नंढड़े ॿार ॻाल्हायो, पर उहा शेख अलबानी चए थो सनदन सही कोन्हे, बल्कि अक़ल जे लिहाज़ खां बि सही कोन्हे। जे शाहिदी ॾिनी तीअं चयो कमीस अॻियां खां फाटल आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जो ॾोहो आहे, पुठियां खां फाटल आहे त अज़ीज़ मिस्र खे चई तुंहिंजी घरवारी ॾुआरी आहे। हिते शेख अलबानी हिकिड़ो दलील नुक़्तो लिखियो आहे त जेकॾहिं ॿार ॻाल्हाया त नंढड़े ॿार खे दलील पेश करण जी ज़रूरत ई कोन्हे। खीर प्याक ॿार जो ॻाल्हाइण ई दलील आहे। जेको ॻाल्हाईंदो कोन्हे, बिल फर्द हिकिड़ो महीने जो ॿार हुजे ऐं उहो चवे त बाबा ही ॾुआरी आहे, इहो ॻाल्हाइण ई दलील आहे। उहो त ॻाल्हाईंदो कोन्हे महीने जो ॿार, उनजो ॻाल्हाइण ई दलील आहे। पर हिन दलील पेश कयो आहे, अॻियां खां कमीस फाटल आहे त यूसुफ अलैहिस्सलाम, पोयां खां कमीस फाटल आहे त औरत ॾुआरी आहे। शेख अलबानी रिवायत आंदी आहे त वॾो मर्द मुछनि वारो, जंहिंजूं मुछूं बि हुयूं, तंहिं चयो जॾहिं कमीस चेक कई वई त कमीस पोयां खां फाटल।
यूसुफ अलैहिस्सलाम जो बचाव थी वियो, पर केॾो वॾो दर्जो आहे। अहिड़े तरीक़े सां पाण सगोरा फरमाइनि था 6 नंबर ते जेको अल्लाह जी अर्श जी छां में हूंदो, वरजुलुन तसद्दक़ अख़फ़ा हत्ता ला तालम शिमालहु मा तुनफ़िक़ु यमीनु। उहो माण्हू अल्लाह जी अर्श जी छां में हूंदो जंहिं सॼे हथ सां ॾिनो। छो त माण्हू ॾिसो त माना असांखे ॿुधायो पियो वञे त हर चङो कमु सॼे हथ सां करिणो। सलाम माण्हू सॼे हथ सां करे, मानी माण्हू सॼे हथ सां खाए, का शइ वठे तॾहिं बि सॼे हथ सां वठे, ॾे बि तॾहिं सॼे हथ सां ॾे। खॿो हथ आहे तहारत जे लाइ, नक साफ़ करण जे लाइ, जेके बि सुठा कम आहिनि तिन जे लाइ शरीर साॼो हथु रखियो आहे। ख़र्च करण जे लाइ बि साॼो हथु। हिते ज़िक्र थियो त अहिड़े नमूने सां सॼे हथ सां ख़र्च करे थो जो खॿे खे ख़बर नथी पवे। इन में मुबालगो आहे। मुबालगो माना छा? एतिरो लिकाए ॾिए थो, एतिरो लिकाए ॾिए थो। हालांकि शरन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ाहिरी तौर ते ॾियण बि जाइज़ आहे, सिर्रन व अलानियतन, लिक में बि ॾे जाइज़ आहे ऐं ज़ाहिर ॾे तॾहिं बि जाइज़ आहे। कॾहिं कॾहिं माण्हुनि खे आमादा करण जे लाइ, पर लिक में ॾियणु अफ़ज़ल आहे। छो त असां जंहिंखे ॾियूं पिया उहो मुस्लमान भाउ, उनजी बि इज़त नफ़्स आहे, उनजो बि इज़त नफ़्स आहे। उनजे इज़त नफ़्स खे मजरूह न आहे करो। असां कुझु ॾेई ऐं लखे माण्हुनि जे साम्हूं मोकिले छॾियूं। मूंखे ॿुधायो को माण्हू चाहींदो त आउं कंहिंखां पैसा वठां ऐं मुंहिंजो फोटू लखे माण्हू ॾिसनि? केरु बि कोन चाहींदो। केरु बि कोन चाहींदो त आउं कंहिंखां को सामान वठां या कंहिंखां पैसा वठां ऐं लखे माण्हू मुंहिंजो फोटू ॾिसनि, को बि कोन चाहींदो। तंहिंजे करे पंहिंजे मुस्लमान भाउ जी इज़त खे मजरूह न कयो। ऐं दर्जो बि छा आहे? अल्लाह जी अर्श जी छां। ऐं पाण सगोरा फरमाइनि था सदक़तु सिर्र तुतफ़िउ ग़ज़ब रब। जॾहिं माण्हू लिक में सदको कंदो आहे त उनजे गुनाहनि जे करे अल्लाह जी जेका कावड़ मथस हूंदी आहे, ग़ज़ब जेको हूंदो आहे, उहो थधो थी वेंदो। अल्लाह जी कावड़ विसामी वेंदी आहे, रब जी कावड़ थधी थी वेंदी आहे जॾहिं माण्हू लिक में ॾींदो आहे। त पाण सगोरा फरमाइनि था जॾहिं अहिड़ो माण्हू जेको सॼे हथ सां ॾे, खॿे हथ खे ख़बर न पवे, इहो माण्हू अल्लाह जी अर्श जी छां में हूंदो। तंहिंजे करे अल्लाह ताला हालांकि ज़ाहिर ॾियण बि जाइज़ आहे, नाजाइज़ कोन्हे, पर अफ़ज़ल आहे त असीं लिक जे अंदरि ॾियूं। इन में इंसान रियाकारी खां बची वेंदो वञो। ऐं सतूं माण्हू जेको अल्लाह जी अर्श जी छां में हूंदो, पाण सगोरा फरमाए था वरजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ाज़त ऐनाहु। उहो माण्हू जेको अकेलो वेठल आहे, केरु बि हुनखे ॾिसे कोन थो। घर जे अंदरि हुजे, मस्जिद में हुजे, ॾिसण वारो केरु बि कोन्हे। न ॿार बचा ॾिसनि था, न घरवारी ॾिसे थी, अकेलो किथे वेठो आहे ऐं हुन पंहिंजे रब खे यादि कयो, अल्लाह जो ज़िक्र कयाई ऐं अल्लाह खे यादि करे उनजे अखियुनि मञा ॻोढ़ा किरी पिया। पंहिंजे रब खे यादि करे, अल्लाह खे यादि करे रोई पवे, सोचे त मुंहिंजो रब केॾो अज़ीम आहे। गौर करे उनजा मूं ते अहसान केॾा आहिनि, ऐं ते हिकिड़े अहसान जो बि हक़ अदा नथो करे सघां, हिकिड़े अहसान जो बि न। मूंखे जेके अखियूं ॾिनियूं आहिनि, दुनिया में अहिड़ियूं अखियूं केरु ॾेई सघे थो? मूंखे जेके ॾंद ॾिना आहिनि, अहिड़ा ॾंद नकली केरु लॻाए ॾेई सघे थो? जेके रब नेमतूं ॾिनियूं आहिनि, माण्हू अकेलाई में यादि कंदो, रब जी मोहबत दिलि में पैदा थींदी ऐं रोई पवंदो। अल्लाह जा अहसान यादि करे, पंहिंजा गुनाह यादि करे त मूं केॾा केॾा गुनाह कया आहिनि, पर मुंहिंजो रब त केॾो अज़ीम आहे, मुंहिंजी पकड़ त कोन कया आहिनि, मूंखे छॾे ॾिना आहिनि, माफ़ करे छॾिया आहिनि, दरगुज़र करे छॾिया आहिनि। जॾहिं अल्लाह जा अहसान पाण ते यादि कंदो त अखियुनि मञा लुड़क किरी पवंदा। लेकिन असांजी हालति छा आहे? वेही सोचियो, असीं चवंदो आहियां अल्लाह जे अज़ाब जा हक़दार आहियूं। बरसातूं वसनि थियूं, हिन सोशल मीडिया ते गुज़िरियल 1 महीने जे अंदरि मूंखे ॿुधाए अल्लाह जे शान में केॾी गुस्ताखी थी, केॾी गुस्ताखी थी आहे। अॼु जेकॾहिं कंहिंजे पीउ खे केरु गार ॾे त माण्हू विढ़ण लाइ तयारु थी वञनि, पर असांजे रब्बुल आलमीन खे गार गंद कई पई वञे, सुवाल ई पैदा कोन थो थिए का अदालत सुमोटो एक्शन खणे, पाण मुरादू एक्शन खणे, हुकूमत पकड़ करे गिरफ़्तार करे। न, हिकिड़ो बुत मोहन जो दड़ो जे भरिसां उनखे बुजा ॾिना विया, गिरफ़्तार थिया वरा, FIR कटी वई,
पर सरेआम फेसबुक ते अल्लाह जे के गार गंद करण वारो का सदा को को रब तवां ते रहम कंदो, को रहमत वारी बरसातूं थींदियूं। ऐं अमीर त लाइ क़ाइदो पार पटिजी वञे। ही त रब महिरबान जो छॾे पियो। जिते अल्लाह खे गारियूं ॾिनियूं वञनि, मूंखे ॿुधायो उहा क़ौम ज़िंदा रहण जे लाइक़ु आहे? घटि वधि ॻाल्हायो वञे। पहिरीं भई सोचो तव्हां रब जी इताअत छा कई आहे, कहिड़ी तव्हां रब जी इताअत कई आहे? तव्हां त हर जॻह ते रब जी नाफ़रमानी कई आहे। हीउ त रहमान और रहीम आहे जो असां खां दरगुज़र करे पियो, असांजे गुनाहनि खां दरगुज़र करे पियो। तंहिंजे करे अहिड़े टाइम ते लाज़िम आहे त कुझु मोमिन उथनि, छो त जॾहिं सभु वेही रहिया त अलाह जो अज़ाब आम अची वेंदो, पोइ सभु हलिया, सभु लुड़ी वेंदा हुआ। पर जेकॾहिं के मोमिन उथंदा, उनजो रद्द कंदा, पंहिंजे रब जे लाइ उथंदा, अल्लाह उन्हनि खे इंशाअल्लाह बचाए वठंदो। त मुंहिंजा ही उहे बाना हुआ जेके मुंहिंजे लाइ उथिया, रब उन्हनि खे बचाए वठंदो। पर जेकॾहिं माठ करे वेही रहिया त उहे बि अल्लाह जे अज़ाब में अची वेंदा। अॼु मूंखे ॿुधाए छा असांजी हालत आहे कि पीर साहिब खे को अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए त बुरी थो थियो पवे, हंगामा बचियो वञनि। पर रब्बुल आलमीन खे के घटि वधि ॻाल्हाए ऐं छा बयानु करियां, बयानु नथो करे सघां। नकले कुफर कुफर नबाशद अहिड़ा जुमला अल्लाह ताला जे बारे में चया विया, पर हिकिड़े खे सज़ा कोन मिली। FIR दर्ज करण वञो, अवल थींदी कोन थी, उन ई मुजरिम खे सज़ा कोन मिलंदी। आहे मुजरिम, मुल्ज़म कोन्हे, जुर्म साबित आहे उनजो, कोन सज़ा मिलंदी। अल्लाह अकबर। हिते उहो माण्हू जेको अल्लाह खे यादि करे अकेलाई जे अंदरि अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया, पाण सुगुरा फरमाइनि था, उहो माण्हू क़यामत ॾींहुं अल्लाह जी अर्श जी छांव में। हिकिड़ी ॿी हदीस आहे, पाण सुगुरा फरमाइनि था, ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंखे जहन्नम जी बाहि कॾहिं कोन छुहंदी। ऐं नाने ला तमस्सुहुम अन्नार, ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जिनखे जहन्नम जी बाहि कोन छुहंदी। ऐनुन बक़त मिन ख़शियतिल्लाह, हिकिड़ी उहा अखि जेका अल्लाह जे ख़ौफ़ जे करे रोई पई, रब जे ख़ौफ़ जे करे पंहिंजा गुनाह सारे, उहा अखि अज़ाब कोन ॾिसंदी। ऐं ॿी उहा अखि ऐनुन बातत तारसु फी सबीलिल्लाह, जेको अल्लाह जे रस्ते में फी सबीलिल्लाह जिहाद कंदे मुसलमाननि जे माना त सरहद ते जेको माण्हू जाॻंदो रहियो, उजाॻो कंदो रहियो कुफ़ार जे मुक़ाबले में, उहा अखि बि अल्लाह जो अज़ाब कोन ॾिसंदी। ही 7 माण्हू अल्लाह जे नबी फरमाया आहिनि जेके अर्श जी छां में हूंदा, उन खां सवाइ बि हदीसनि में अचनि था। पाण सुगरा फरमाइनि था, मन अंज़र मोसिरन औ वज़अ अन्हु ज़ल्लहु अल्लाह। सही मुस्लिम जी हदीस आहे, जेकॾहिं के माण्हू कर्ज़ी सां नरमी कई, अव्हां खां को माण्हू कर्ज़ खणी ईंदो आहे, पर वीचारो हाणे अदायगी जे क़ाबिल कोन्हे, ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं। पाण फरमाइनि था, मन अंज़र, उनखे मोहलत ॾिनाई, जेको टाइम पीरियड मुतयन थियल हो अदायगी न करे सघियो आहे, ॾिसे थो वीचारो तंग हाल आहे, उनखे मोहलत ॾे, साल जी, 2 सालनि जी, महीननि जी, जेतिरी मुनासिब सम्झे थो मोहलत ॾिनाई। ऐं वज़अ अन्हु, या उनखे माफ़ करे छॾियईं, मुकमल माफ़ करे छॾियईं, त हीउ ॾियण जे वीचारो लाइक़ ई कोन्हे। पाण सुगरा फरमाइनि था, अल्लाह उनखे क़यामत ॾींहुं पंहिंजे साए जे अंदरि जॻह ॾींदो। सही मुस्लिम जी हदीस। त इहो वॾो नेकी जो कमु आहे। को मुस्लमान भाउ जेकॾहिं बशर्ते के अहिड़ा माण्हू बि अल्लाह उनखे हिदायत ॾे जेके दौलत हुजण जे बावजूदि अदायगी न कंदा आहिनि, उहे त ॾोहारी आहिनि, उहे त ॾोहारी आहिनि, उनजो माल अल्लाह तलफ़ कंदो। जेके ताक़त हुजण जे बावजूदि कर्ज़ अदा नथा कनि, पर जेकॾहिं ख़बर पइजी वञे त वीचारो तंग हाल आहे, त मुस्लमान हुजण जे नाते असां ते फ़र्ज़ु आहे पहिरीं ॻाल्हि त मोहलत ॾियूं, ऐं ॿी ॻाल्हि जेकॾहिं अल्लाह तव्हांखे ताक़त हिम्मत ॾे त मुकमल माफ़ करे छॾियो, सिर्फ़ु इन नियत सां त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी वञे। ऐं पोइ बदिलो छा आहे, अल्लाह जो प्यारो पैगम्बर फरमाए थो, उहो माण्हू अल्लाह जी छांव में हूंदो, अर्श जी छांव में हूंदो। तंहिंजे करे अल्लाह जे प्यारे पैगम्बर इहे चंद ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं आहिनि। अल्लाह ताला खां दुआ घुरूं था, अल्लाह ताला असांखे बि पंहिंजी अर्श जो सायो नसीब फरमाए, अल्लाह ताला असांखे बि इहे नेकियूं करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल